तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मेहर जे बी सेक्शन थाणे जी हद में 12 साला नीगर सां मुबीना ज़्यादती थी आहे। ज़्यादती थियल नीगर जेको आहे उन मेहर जे बी सेक्शन थाणे जे पहुतो त उन्हनि जी NC रिपोर्ट या FIR दाख़िल न कई वई आहे। उन नीगर जे वारसनि मुतासिर वारसनि जेके आहिनि दादू जी अदालत पहुता आहिनि। दादू जी अदालत उन नोटिस वरितो आहे। उन सिलसिले में दानिश खुश्क सां राब्तो कयो आहे। दानिश आगाह कजो इन मामले में। जी बिल्कुल न्याज़ है। दादू जो तालको मेहर है उते बी सेक्शन थाने जी हद में गोठ गुलमाची है उते उतां जो रहवासी है 12 साला नीगर नूर अहमद पुट नूर मोहम्मद सोलंकी सां ॿिनि जवाबदारनि पारां जिनसी ज़्यादती कई वई है, जंहिंजो पुलिस केस दाख़िल करण का इनकार करे छॾियो, जंहिं ते मुतासिर धुर अदालत पहुची आहे। अदालत पारां नीगर जे मेडिकल जो जेको आहे हुकुमनामो जारी कयो वियो आहे त नीगर जो मेडिकल करायो वञे। दादू जे मेहर तालके जो रहवासी आहे 12 साला नीगर नूर अहमद पुट नूर मोहम्मद सोलंकी सां ॿिनि जवाबदारनि तारिक सांद ऐं मंसूर मुबीना जिनसी ज़्यादती कई हुई। 2 ॾींहं अवल इहो वाक़ियो मेहर तालके जे बी सेक्शन थाणे जी हद में पेश आयो, जिते पुलिस पारां जवाबदार बासर हुजण सबबि उन्हनि मथां पुलिस केस दाख़िल न कयो, जंहिं ते मुतासिर धुर अॼु अदालत पहुची वई। दादू जे सेशन जज वटि उन्हनि दरख़्वास्त दाख़िल कराईंदे इहो ॼाणायो हुयो, उन्हनि इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो हुयो त संदन जे 12 साला नीगर नूर अहमद सोलंकी सां 2 जवाबदारनि पारां तारिक सांद ऐं मंसूर मुबीना जिनसी ज़्यादती कई आहे ऐं पुलिस केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो आहे, जंहिं ते दादू जी अदालत नीगर जो मेडिकल कराइण जा हुकुम जारी कया आहिनि। नीगर जे मेडिकल जे लाइ अदालती हुकुमनि बाद नीगर खे मेडिकल लाइ सिविल अस्पताल दादू मुंतकिल कयो वियो, जिते नीगर नूर अहमद सोलंकी मीडिया आॾो इहो ॿुधायो त 2 ॾींहं अॻु जवाबदारनि तारिक सांद ऐं मंसूर ज़बरदस्ती खणी वञी ज़्यादती जो निशानो बणायो आहे। नीगर जे वालिद नूर मोहम्मद सोलंकी दायो त जवाबदार बासर आहिनि, जंहिं करे मेहर तालके जी बी सेक्शन पुलिस जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल न पई करे ऐं मेडिकल लेटर बि जारी न कयो वियो, जंहिं ते हू अदालत पहुता। अदालती हुकुमनि तहत मेडिकल कराए रहिया आहियूं। होॾां सिविल अस्पताल दादू जे ड्यूटी डॉक्टर जो चवणो हो त नीगर सां मुबीना जेका ज़्यादती थी आहे उनखे 2 ॾींहं गुज़री विया आहिनि। जुज़ा वरिता आहिनि जेकी लेबोरेटरी मोकिलिया वेंदा, जंहिं बाद रिपोर्ट अचण बाद जेके असुल हक़ीक़तूं आहिनि उहे साम्हूं आंदियूं वेंदियूं। जी न्याज़।